तमामु भली कार कजे थी। सभ खां पहिरियां शुरूआत अलाह जे नाम सां ऐं पंहिंजे प्यारे शाह साईं जे बेत सां शुरूआत कंदमि त अवल अल्लाह अलीम आला आलम जो धणी क़ादिर पंहिंजी कुदरत सी क़ाइम आहे क़दीम वाली वाहिद वहदहू राज़िक रब रहीम सो सारा ही सचो धणी चए हमद हकीम करे पाण करीम जोड़ू जोड़ जहान जो। बस इहो नंढिड़ो बेत अर्ज़ु करिणो हुयो ऐं शुरूआति अलाह जे नाम सां कयूं था। अॼु ईद जो पहिरियों ॾींहुं तव्हां सभिनी सां गुज़रंदो, बल्कि पहिरियों न 3 ॾींहं तव्हां सभिनी सां गुज़रंदा ऐं इहा मुंहिंजी ख़ुशनसीबी आहे ऐं असांजे सथ जी जो धरती TV इंतिज़ामिया असांखे एतिरो मौक़ो ॾिनो तव्हां सभिनी सां गॾु ईद गुज़ारण जो। इनशा ताला ईद खां पोइ बि तव्हां सां गॾु गुज़रंदा ॾींहं ऐं मां ॾाढी एक्साइटेड थी थियां ॻाल्हाइण में। त अलाह साईं कंदो त सदाईं ख़ुशि हूंदव, आबाद हुजो, जिथे बि हुजो सदाईं आबाद हुजो। ऐं रमज़ान शरीफ़ खां पोइ हीअ ईद असांखे नसीबु थींदी आहे ऐं असांजी ख़ुशनसीबी आहे जो असां मुस्लमान आहियूं ऐं ईद जेके रोज़ा रखनि था उन्हनि जी आहे। ईद में असां बि शरीक आहियूं, मां कुझु रोज़ा रखिया कुझु न बि रखिया ऐं अलाह साईं तव्हां सभिनी खे आबाद रखंदो, ख़ुशि रखंदो। जंहिं जेतिरियूं बि इबादतूं कयूं पूरे रमज़ान शरीफ़ में इनशाला दुआ कयूं था त असांखे बि यादि रखियो हूंदो दुआउनि में, या जिन जा जेके रोज़ा रहिजी विया इनशाला अॻिते बि रखंदा असांखे पंहिंजी दुआउनि में यादि रखिजो। ऐं असांजी दुआउनि में त तव्हां सदाईं हूंदा ई आहियो ऐं असां वटि ख़ासि महिमान बि शामिल आहिनि। हा, पहिरियां मां इहो ॿुधाईंदी हलां त असांजे प्रोग्राम जो फॉर्मेट आहे, बल्कि नालो आहे हथे गुल मेहंदी ऐं फॉर्मेट आहे उहे साॻिया सेरा असांजी सिंध जा। ऐं असांजी सिंध जा सेरा हूंदा आहिनि असांजी प्यारी मोतबर शख़्सियत जंहिंखे मां सेरनि जो शहनशाह बि चवंदी आहियां, मैडम मेहताब अलो साहिबा। मैडम मेहताब अलो साहिबा खे भली ॻाल्हायूं था। अस्सलाम वालेकुम आपा। वालेकुम अस्सलाम मुंहिंजा बच्चा कीअं? ख़ुशि चाक चङी भली जेको आहे बचड़ा ख़ुशि? अल्हम्दुलिल्लाह आपा बिल्कुलु ठीकु ठाक। अॼु अलाए छो मां घणा रोज़ा रखण खां पोइ न थोरो अॼु त माना डटके खाधो आहे, ईद वारो ॾींहुं आहे, पर अलाए छो थोरो ॼणो थींदो आहे न काफ़ी वक़्त खां पोइ वरी मुलाक़ात थी आहे ऐं एतिरियूं प्यारियूं मोतबर शख़्सियतूं असां सां गॾु शामिल आहिनि। त तव्हांखे कीअं थो लॻे? मूंखे त तमामु सुठो थो लॻे। जेके बि असांजा महिमान जेके बि मोतबर शख़्सियतूं वेठियूं आहिनि असां सां गॾु तमामु भलो थो लॻे। सालनि खां पोइ वरी हे चहिरा ॾिसण में था अचनि, हे सभु चहिरा वरी हेॾो हे चहिरा। बिल्कुलु। ऐं आपा सची सची ॿुधाइजो, कूड़ न। हा मां रोज़ा घणा रखियव? अमां हिकिड़ी ॻाल्हि अॼु ॿुधाए जी, मूंखे कोई चवंदो आहे न त जेको आहे रोज़ो आहे तव्हां रोज़ो रखंदा आहियो? मां चवंदी आहियां न मां गुनाह कंदी आहियां न मां रोज़ो रखंदी आहियां। इहो वरी कीअं? मां चवंदी आहियां बाबा पहिरीं ॻाल्हि त इहा मां रखाराईंदी आहियां जी, खोलराईंदी आहियां, बाक़ी मां पाण न रखी सघंदी आहियां छो जो जवानी में रखियासीं, हाणे पोड़ा थी विया आहियूं, हाणे रोज़ो बर्दाश्त कोन थो थिए। केरु यकीन कंदो त तव्हां पोड़ा थी विया आहियो? न मूंखे पाण खे फील थिए थो त मां पोड़ी थी वई आहियां। अलाह साईं तव्हांखे हयाती ॾींदो, तव्हां रोज़ा रखाया ऐं खोलराया, इहा बि नेक नियती आहे ऐं इहो बि सवाबु हासिलु कयो न तव्हां। हा इहो कमु बिल्कुलु अलाह साईं तव्हांजा इनशाला जेके तव्हां इहे नेक कम कया अलाह साईं क़बूल फरमाईंदो। असांजे सेहरनि जे प्रोग्राम में कुझु नयूं शख़्सियतूं बि तव्हां ॾिसंदव त मां पहिरियां सभ खां पहिरियां मिलाईंदी हलां असांजी प्यारी तमामु सीनियर मोस्ट सीनियर, मां जेतिरी तारीफ़ कयां उन्हनि जी ओतिरी घटि आहे। पाकिस्तान टेलीविज़न खां उन्हनि स्टार्ट कई ऐं उनखां पोइ उन्हनि रेडियो पाकिस्तान खां उन्हनि शुरूआति कई हुई, हैदराबाद रेडियो पाकिस्तान खां। उनखां पोइ पाकिस्तान टेलीविज़न यानी PTV ते उन्हनि पंहिंजे फ़न जा जोहर ॾेखारिया। उनखां पोइ प्राइवेट चैनल्स ते बि उन्हनि काफ़ी सारा परफॉर्म कयो आहे ऐं उनखां अलावा स्टेज ते बि उन्हनि पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कयो आहे। त मां घणी गिहल न कंदमि ऐं मूं वटि उहे लफ़्ज़ ई न आहिनि त मां उन्हनि जो तारीफ़ कराए सघां। अलाह साईं उन्हनि खे हयाती ॾे, सदाईं ख़ुशि हुजनि। अॼु ईद जे ॾियारे ते तव्हां सभिनी सां गॾु मिलंदियूं ऐं मुंहिंजी ख़ुशनसीबी आहे जो असांजे विच में आहिनि शहनाज़ भट्टी साहिबा। अस्सलाम वालेकुम आपा। वालेकुम अस्सलाम। छा हाल आहे? मां ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह आपा बिल्कुलु ठीकु ठाक। तव्हां सभिनी खे मुंहिंजे तरफ़ां ईद मुबारकूं। मेहताब बलोच खे बि मुंहिंजे तरफ़ां ईद मुबारकूं। ऐं जेके ही साम्हूं मुंहिंजे सभु हिते जा माशाअल्लाह सेलिब्रिटी वेठा आहिनि उन्हनि खे बि मुंहिंजे तरफ़ां घणियूं घणियूं ईद मुबारकूं। तव्हां सभिनी खे मुंहिंजे तरफ़ां घणियूं घणियूं ईद मुबारकूं। ऐं हेॾां हीअ आज़म शेख साहिबु आहे ऐं हिननि खे बि मुंहिंजी धीउ खे सभिनी खे ईद मुबारकूं। जेके ॾेह ऐं परॾेह में रहनि था उन्हनि खे बि मुंहिंजे तरफ़ां ईद जूं वाधायूं तमामु घणियूं हुजनि। ख़ैर मुबारकूं, अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे। ऐं आपा ख़ाली न आई आहे,
असांजे लाइ खोड़ सातरियूं मिठाइयूं ऐं कुझु ख़ासि शयूं बि खणी आई आहे खाधे पीते जूं। ऐं गॾु में अॼु ईद वारे ॾिहाड़े ते आपा जी नंढड़ी ईमान निसार बि असां सां गॾु शामिलु थी आहे। भलीकार, अस्सलाम वालेकुम ईमान। कीअं आहियो बाबा? तव्हां बिल्कुलु ठीकु आहियो। एतिरो नाज़ुक ऐं नफ़ीस थोरो ॻाल्हाइणु आहे। ऐं माशाल्लाह आपा जी अदड़ियुनि खे तव्हां ॾिसंदा हूंदव स्क्रीन ते घटि, पर ईद वारे ॾींहुं ॾिसण जे लाइ मिलंदियूं आहिनि अदड़ियूं साल में हिकु दफ़ो। आपा चवंदी आहे इन खां वधीक न, बसि घणो घर खां ॿाहिरि नाहे कढणो, छो जो अदड़ियूं स्टडी कंदियूं आहिनि। इन जे करे अलाह साईं ख़ुशि रखेनि। ऐं असां वटि असांजी प्यारी शख़्सियत, तमामु ब्यूटीफुल बि चइजे, सोबर बि चइजे ऐं तमामु क्यूट पर्सनैलिटी आहिनि। हिन एज में जेके हिननि जी क्यूटनेस आहे ऐं हिननि जो जेको खिलणु हूंदो आहे, लाफ्टर हूंदो आहे। पाण साहबु पाकिस्तान टेलीविज़न ते बि फ़न जो मुज़ाहिरो कयो, पर पहिरियां उन्हनि जो बि पाकिस्तान रेडियो पाकिस्तान तां स्टार्टिंग हुई, उन खां पोइ पाकिस्तान टेलीविज़न, पोइ प्राइवेट चैनल ऐं स्टेज ते बि उन्हनि पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कयो आहे। असां सभिनी जे विच में शिरकत फ़रमायल आहिनि आज़म शेख साहबु। घणी मां ड्रैग न कंदमि, छो जो मूं वटि उहे लफ़्ज़ ई न आहिनि त मां उन्हनि जो तारीफ़ कराए सघां, पर इहा मुंहिंजी ख़ुशनसीबी आहे जो मां उन्हनि जो तारीफ़ करायां थी। असां सां गॾु शामिल आहिनि। अस्सलाम वालेकुम आज़म सर। वालेकुम अस्सलाम। ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहे? सभिनी महिरबानी ॾिसंदड़नि खे ॿुधंदड़नि खे ईद जूं लख लख वाधायूं। ऐं अॼु जेका असां ईद कयूं पिया, ख़ुशियुनि जी जेका ईद कयूं पिया, हे अलाह ताला जे पारां असांखे इनाम बि आहे, नेमतूं बि आहिनि। ऐं जीअं हिकिड़ो मज़दूर माण्हू मज़दूरी कंदो आहे, उनखे पोइ मज़दूरी मिलंदी आहे ऐं हू ख़ुशि थींदो आहे। हीअ रमज़ान जी मज़दूरी असांखे ईद जे में अलाह साईं तोहफ़े में ॾिनी आहे। तो अॼु ख़ुशियूं कयूं था, हथे गुल मेहंदी में आया आहियूं। अल्हम्दुलिल्लाह बहितरीनु प्रोग्राम थींदो। तव्हां उथंदे ई दुआऊं ॾिनियूं आहिनि ऐं इंशाअल्लाह तमामु ज़बरदस्त थींदो। ऐं जंहिंजे लाइ मां चयमि त थोरी मुख़्तलिफ़ पर्सनैलिटी आहे, तव्हां उन्हनि खे ॾिठो हूंदो काफ़ी टीवी स्क्रीन ते, पर गेस्ट जे हिसाब सां, पर आपा जी सिक में आयल आहिनि। ऐं अॼु उन्हनि जो म्यूज़िक ॿुधण जो, यानी आपा जा सेहरा ॿुधण जो ॾाढी दिलि चवे पई। इन जे करे ईद वारे ॾिहाड़े ते उहे बि असां सां गॾु शामिलु थियूं आहिनि। ऐं उन्हनि जो आहे थोरो सियासी तबिके ॾे। ऐं अॼु आपा जा सेहरा जेके आहिनि, ॾिसूं त उन्हनि खे वणनि था नथा वणनि। उन्हनि जी ॿोली त थोरी मट आहे, पर ख़बर पवे त उन्हनि खे सेहरनि में केतिरी दिलचस्पी आहे न आहे, या पाण उन्हनि जो सिंगिंग सां को वास्तो आहे या न आहे, उहा बि ख़बर पइजी वेंदी। त असां सां गॾु शामिलु थियूं आहिनि पीपल्स पार्टी जूं रहनुमा मैडम सैयदा उज़मा कामरान। अस्सलाम वालेकुम मैडम। वालेकुम सलाम। कैसी हैं आप? अल्हम्दुलिल्लाह। ईद की बहुत ज़्यादा मुबारक हो आपको। आपको हमने दूसरे प्रोग्राम्स में भी देखा है माशाल्लाह, और आज जो आई हैं हमारे ये हथे गुल मेहंदी, यानी हाथों पे मेहंदी लगी हुई आपा के, उसमें होते हैं कल्चर के, हमारे जो सिंध की सकाफत सेहरे हैं, यानी गीत, लोकगीत हैं। तो आज वो सुनने के लिए आप आई हैं, और ये है कि आप ईद का दिन हमारे साथ सेलिब्रेट करेंगे, उसके लिए हमारी बहुत मतलब हम बहुत खुश नसीब हैं। थैंक यू सो मच। और आपका आगे चल के पूछूंगी कि आपका म्यूज़िक के साथ कितना ताल्लुक़ है, या आप पसंद करती हैं नहीं करती, या आपा के गीत आपको कैसे लगेंगे, और ईद आपकी कैसी गुजर रही है? अल्हम्दुलिल्लाह। अल्हम्दुलिल्लाह। आप मुख्तसर बात करती हैं क्या? नहीं, मुख्तसर तो खैर नहीं करती, ज़्यादातर डिबेट होती है। और बस एक ये आज ईद स्पेशल शो है, और पहले तो मेरे तमाम बहन भाइयों को बहुत ईद मुबारक हो। अल्लाह पाक खैर और आफियत से हर साल एक अच्छी और नई नवीद के साथ ईद सबको देखना नसीब करे। और तमाम मुसलमान, तमाम पाकिस्तानी भाइयों को भी ईद मुबारक, और अल्लाह पाक पाकिस्तान पे हमेशा अपनी रहमतें बरसाए, और ख़ास कर उन फ़लस्तीनी बहन भाइयों बच्चों पे जिन पे जुल्म इस वक्त बेतहाशा बर्बरियत ढाई जा रही है, तो उन्हें अपनी दुआओं में ख़ास तौर पे याद रखें। अल्लाह पाक रहम करे। ये तो मंज़र देखने वाला ही नहीं है कि हम देख भी नहीं सकते, लेकिन अल्लाह पाक उन लोगों की भी मदद फरमाए। और बस क्या कह सकते हैं, ये फ़ानी जहान है, इसमें जो आए हैं उनको जाना भी है। अब वो किस तरीके से इस दुनिया से रुखसत होते हैं, कोई जो है शहादत हासिल करते हैं, कुछ जो है किसी तरीके की मौत हासिल करते हैं। चले अल्लाह पाक उन सब की मदद फरमाए। ऐं असां वटि प्यारो रोहान शामिल आहे, मां नालो अॻु में ई थी ॿुधायां। ऐं उन्हनि जी जेके कारकर्दगी आहे उहा असांजे पाकिस्तान जे लाइ तमामु वॾो एज़ाज़ु आहे। ऐं छोटे उस्ताद सिंगिंग प्रोग्राम हूंदो हो जंहिंमें कॉम्पिटिशन रखंदा हुआ सभु ॿार, उन्हनि में स्टार प्लस त सभिनी ज़ाहिर आहे उहो हिकिड़ो जज़्बाती चैनल आहे, फैशन जे हिसाब ते, ऐं उहो सभिनी खे पसंदि हो। पर सिंगिंग प्रोग्राम में हिननि नंढड़े तमामु वॾी पोज़ीशन हासिलु कई,
फर्स्ट पोजीशन हासिल कयई ऐं असांजे पाकिस्तान जे लाइ इहो वॾो एज़ाज़ आहे जो असांजे पाकिस्तान मां हितां जेके छोटे उस्ताद वञनि था उते वॾो नालो बाक़ाइदा उस्ताद थी अचनि था। वधीक जेको आहे आपा बि उन खां ॻाल्हि ॿोल कंदी, ज़ाहिर आहे सिंगर सां हाणे ॻाल्हि ॿोल थींदी। त असां भलीकार कयूं था रोहान खे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम, कैसी हैं? अल्हम्दुलिल्लाह बिल्कुल ठीक ठाक, आप कैसे हैं बेटा? जी अल्हम्दुलिल्लाह मैं बिल्कुल ठीक ठाक। मेरी तरफ से आप सबको और तमाम देखने वालों को, चाहने वालों को बहुत बहुत ईद मुबारक। और बहुत शुक्रगुजार हैं आपके कि आपने हमें यहाँ पे मदऊ किया, याद किया। थैंक यू सो मच। नहीं, ये आपकी जो है मोहब्बत है कि आप ईद के दिन भी हमारे साथ यहाँ सेलिब्रेट करेंगे। और ये आपको तो पता होगा कि सिंध के हवाले से है प्रोग्राम और यहाँ पे आपा हमारी मैडम जो है ये भी बड़ी लेजेंड है हमारी। जी हम ये भी ऐसा समझ लें कि आपकी जो उम्र है अभी जिस एज से हैं उनसे भी कम उम्र से यहाँ पे हैं हमारी शोबिस में। अच्छा, माशाल्लाह। और माशाल्लाह आपा जो हैं आप देखें कितनी प्यारी सी हैं और इनकी आवाज़ जो है वो भी बहुत माशाल्लाह खूबसूरत है। लेकिन अल्लाह पाक ने आपको इतना बड़ा नाम दिया है और आप हमारे पाकिस्तान के लिए फ़ख्र हैं। अल्लाह पाक आपको और कामयाबी दे और बाकी बातचीत और होती रहेगी जी। बहुत और पूछेंगे कि रोज़े कितने रखे नहीं रखे। असांजे सिंध जो सुहिणो आवाज़ जेतिरी सुहिणी आहे वरी नालो भी ओतिरो सुहिणो अथसि। माना असां मथां ॾिसूं, हेठां ॾिसूं, पासे ॾांहुं ॾिसूं, सिधे पासे ॾांहुं, खॿे पासे ॾांहुं, जाड़ा बि ॾिसूं, सूंहं ई आहे। माना अल्लाह साईं उनखे जेतिरी ख़ूबसूरती सां नवाज़ियो आहे ईद वारे ॾींहुं असां सां गॾु शामिल थी आहे। मां आशिक आहियां सूंहं ते। सूंहं लगारी जी आपा आशिक मां सूंहं ते आशिक थी। मां वरी हरू भरू या सूंहं जे कॾ लॻी पई आहियां। हा पा हा मां आशिक आहियांसी, चवंदी आहियां सदी हाणे थी पई आहियां मां माई जो हुजां हा मर्द त पोइ ॻाल्हियूं ॿोलियूं कयूं हा। हाणे तूं मुंहिंजी न्याणी आहे, अलाह पियो हयाती ॾेई, मुंहिंजे प्रोग्राम में तोखे अचिणो आहे। पर तमामु सुलछणी छोकिरी आहे, हिकिड़े मुंहिंजे आवाज़ ते हली ईंदी आहे ऐं इहा ई हिन जी ख़ासियत आहे। ऐं उहो ई फ़नकार कामयाबु थींदो आहे जेके सीनियर फ़नकारनि जी इज़त कंदा आहिनि, उहे ई फ़नकार कामयाबु थींदा आहिनि ऐं हिकिड़े ॾींहुं हे सूंहं लगारी वॾो नालो कंदी। आमीन 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 इंशाअल्लाह ताला। ऐं आपा असांजो सत बि पोयां शामिलु थियो आहे। अदी मुस्कान जेका असांजी सुहिणी कुंवार जंहिंखे चवंदा आहियूं उहा बि आहे ऐं अदी वहीदा असांजी प्यारी ऐं उन खां अलावा अदी अनम आई आहे। टई सिंगर्स होॾे मौजूदु आहिनि ऐं अदी मुस्कान जूं ॿ नंढड़ियूं बि शामिलु थियूं आहिनि। त आपा जी मुंहिंजी राणी दिलि थी चवे हेॾां मैडम असांजी सईदा उस्मा कामरान बि चए थी त आपा जो सेरो ॿुधूं, छो जो सेरा ॿुधण जे लाइ अदी आई आहे। अदीअ खे शौक़ु आहे त मां सिंध जा सेरा ॿुधां। बिल्कुलु भले ॿुधे। त हाणे तव्हां छा ॿुधाईंदव? ईद पहिरियों ॾींहुं आहे ऐं हिकिड़ो ज़बरदस्त भला धमाल थी वञे जो झूमी पवनि। आज़म शेख साहब त अॻ में ई तयारु आहे त मां लहर हणंदुमि। ईद जो सेरो जंहिंमहिल मां ॻाईंदमि त ज़ाइदा खे बि मां दावत थी ॾियां, त वहीदा खे बि मां दावत थी ॾियां, त ॿियूं जेके असां मुंहिंजे सथ जूं होॾे वेठियूं आहिनि उहे बि अचनि। ईद आई हलवो पचाए तूं सयूं, ओ ईद आई हलवो पचा भेण सयूं, ईद आई हलवो पचा भेण सयूं, हलवो पचा भेण सयूं, भेणियूं मिलण तो सायूं, ओ हलवो पचा भेण सयूं, ओ भेणियूं मिलण तो सायूं, ईद आई हलवो पचाए भेण सयूं, ईद आई हलवो पचा भेण सयूं।
ते माई घरायम भेण वकर ते ओ सोण लुईंदो मुरे चकर ते ईद आई आहा ईद आई हलवो पचा भेण सयूं ईद आई हलवो पचा भेण सयूं भेण सयूं ईद आई हलवो पचा भेण सयूं हलवो पचाए भेण सयूं भेणियूं मिलण तोसां आयूं ओ बाही घरायम भेण वकर ते ओ सोण लुईंदो मुंहिंजे चकर ते ओ नथ घरायम भेण वकर ते ओ सोण लुईंदो मुंहिंजे चकर ते ईद आई हलवो पचाए भेण सयूं ईद आई हलवो पचा भेण सयूं ईद आई हलवो पचा भेण वाह 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 तमामु ज़बरदस्त वीआईपी आपा त अॼु हलवो ऐं सयूं सभु पचराए खाराए छॾियूं त हाणे वठंदासीं ब्रेक त आपा शहनाज़ भट्टी साहिब जेको कुझु आंदो आहे खाधे पीते जी शयूं उहे खाई पी वठूं था नंढिड़ो ब्रेक काॾे बि न वञो ॾिसंदा रहो हथे गुल मेहंदी ब्रेक खां पोइ भली कार वापसि अची विया आहियूं ऐं तमामु ज़बरदस्त खाधा पीता खाधासीं ऐं आपा जे हथ जूं तयारु थियल मिठाइयूं ऐं कुझु तमामु ज़बरदस्त मज़ो अची रहियो आहे जो कुझु वरी एक्स्ट्रा मूंखे कुझु वधीक तारीफ़ बि करणी पवंदी आहे जीअं आपा असांजी मैडम मेहताब बलोच साहिबा अॼु कुझु कोन खणी आई आहे ऐं मां कावड़ियल बि आहियां ऐं मिड़ई कूड़ बि ॻाल्हाइणो थो पवे त आपा ॾाढो ज़बरदस्त खाधो खारायो आहे असांखे इहो कूड़ थी ॻाल्हाए मां खणी आई आहियां हा तोखे पहिरियों ॿुधायां हा न त तूं प्रोग्राम में पुट वेहे ई कोन हा न छो न विया न मूंखे ख़बर आहे न बाबा जंहिंजो चई ॼम जो वाक़ुफ़ तुंहिंजा ॾंद छा ॾिसूं ॿियो वरी मां त छोकिरी देगड़ो खोले वेही रहंदी आहे सॼो प्रोग्राम हिते वेठो इहा शइ जॾहिं मां हुते साम्हूं बीठी हुयमि त होॾां तानिया ख़ान साहिबा चयो त हितां अचे बीहो जॾहिं मां बीठमि त हाणे ज़ाहिर आहे एॾो कुझु खाधो पीतो आहे त मिड़ई साह थोरो अंदरि करे पोइ बीहणो पियो त ढिढ लिके पर बसि चइबो आहे न ढिढ सभिनी जा पधरा पर पहिरियां चवंदा हुया त जेके रिश्वतूं माण्हू वठंदा आहिनि न त उन्हनि जा ढिढ निकिरंदा आहिनि अॼुकल्ह हर हिक जा ढिढ निकितल आहिनि उहो इन करे जो बाबा रिश्वतूं त घर में बि हलनि थियूं न हा मां ॿुधायां थी हिकिड़ी ॻाल्हि हाणे साईं मुड़ुस थो चए ज़ाल खे छा थो चएसि चई यार हिकिड़ो कुर्ब कंदी आहीं चई कहिड़ो कुर्ब कया हेॾा त कुर्ब कया थी माए पुट ॼणे ॾिना माए हेॾियूं धीअर ॼणे ॾिनियूं माए चई मूंखे सुबुह जो वञिणो आहे इहो मुंहिंजो वॻो जेको आहे धोई फिटी कर चई रिश्वत ॾे हुनजो चई कहिड़ी रिश्वत चई 1000 रुपयो ॾे त पोइ इहो वॻो धोई थी सट उछले छॾाए पोइ अम्मा ॻाल्हि ॿुधो तव्हां मुड़ुसनि खां बि अहिड़े तरीक़े सां रिश्वतूं वठो थियूं तॾहिं इहे ढिढ वधनि था अलाह सां मां कॾहिं न मां साम्हूं असांजा जेके कैमरामैन वेठा आहिनि न ॿाहिरि इहे हिननि जा बि ढिढ हुन नोमी बीठो आहे हिन जो बि ढिढ हे ॿार जेके आहिनि कलोका हिननि जा बि पेट ॿार तॾहिं मां इहा ॻाल्हि कई मां त सन्ही स्मार्ट आहियां अदी इहे त हेॾो होॾो करे किथां न किथां को न को रिश्वत खाए थो ये ढिढ वरी तव्हां किथां खणी वेठा आहियो आपा ईद जे ॾींहुं जेके खाधा एॾा ज़बरदस्त लाजवाब आंदा जेके खाधा आंदा हुनजो खाधो त हुन ढिढ निकिरी आयो ॿार हाणे त दानिया मैडम साहिबा जो साम्हूं आयसि त
दवा हाणे हे छोकिरी भई अंदरि लिकाए त कुझु अंदरि थिए ढिढ पर थिएसि कोन पियो। त पोइ ढिढ तव्हांजे पंहिंजे ग़लतियुनि सां था निकिरनि न। खाइण में कंट्रोल नथो थिए। वर्जिश करियो ऐं पंहिंजे खाधे पीते खे थोरो लिमिट में रखो ऐं जीअण लाइ खाइजे, खाइण लाइ न जीजे। आपा हिते उल्टो आहे त ईअं असां वटि त इहो ई आहे त बसि जेको आज़म शेख साहब जो लाफ्टर निकिरी वियो। ॾिसो हिते उबतो आहे आज़म साहब ऐं मां ईअं साम्हूं आम्हूं साम्हूं आहियूं न। हिते असां खाईंदा ई जीअण जे लाइ आहियूं। पर न आज़म जेको आहे, आज़म पहिरीं आज़म जो वेट तमामु वधीक हो, हाणे आज़म काफ़ी स्लिम थी वियो आहे ऐं स्लिम बि थियो आहे, सुठो सुहिणो बि थी वियो आहे। रिटायरमेंट खां पोइ सुकून मिली वियो हलियो न ज़िंदगी खे, टेंशन हूंदो आहे। अॼु जो तव्हां प्रोग्राम में शामिल थिया आहियो, सेहरनि जो प्रोग्राम आहे। जी जी। त अॼु असांखे तव्हां छा ॿुधाईंदो? मूंखे कुझु ॻाइण ई कोन ईंदो आहे। न हाणे इहो फ्रॉड न ईअं कीअं हाणे लोग फोटा थालीअ में भेण खणी ॿुधा शहनाज़ ईअं बि त कोन कबो आहे राणी दी। मुंहिंजी ही जेकी जिगर आहे ही छाजे लाइ आहे? आपा सॼो वज़न मूं ते रखंदी अदी, मूं ते रखंदी। जिगर छाजे लाइ? आपा मां जिगर खां बग़ैर त वजूद ई कोन्हे न। ॿार जॾहिं पैदा थो थिए न त अल्लाह साईं उन में रोइण जी ऐं खिलण जी ऐं ॿियूं कुझु सलाहियतूं रखियूं हूंदियूं आहिनि। ऐं तव्हां गुनगुनायो न, एॾा प्यारा आर्टिस्ट आहियो, पोइ हाणे सेरनि जे प्रोग्राम में अचे त इहा ॻाल्हि कोन थो अचे कुझु बि। भला भला नंढड़ो खणी डायलॉग असांखे ॿुधायो, भला इहो त थी सघे थो न, उहो त तव्हांजो कमु आहे न। आपा ईद वारे ॾींहुं हाणे ईद मुनासिबत सां ॿुधाए छॾ राणी। आपा मां वरी तव्हांजी ॻाल्हि कटियां थी। असांखे ख़बर पई आहे त उज़मा कामरान साहिबा बि सिंगिंग सां थोरो वास्तु रखी थी। हा त हाणे भला आपा शहनाज़ भट्टी न ॿुधायो त वरी हेॾे मुंहुं कयूं, हिननि खे तंग कयूं। पासे में त पाड़े वारा वेठा ई सिंगर्स अथसि न। हाणे मैडम खे असां तकलीफ़ ॾींदासीं। जिंदगी में कभी ऐसा नहीं हुआ कि मैंने गुनगुनाया भी हो। ये तो हो ही नहीं सकता। नहीं सीरियसली, ये हो ही नहीं सकता। कभी मेरा सिंगिंग से दूर दूर तक कोई वास्ता नहीं पड़ा। ये कैसे आपके बिल्कुल पास में सिंगर बैठे हुए, सिंगिंग से वास्ता नहीं पड़ा? हमारे भाई बहुत अच्छे सिंगर हैं, हम जानते हैं। आपा ने बड़ा अच्छा सेहरा जो है सुनाया हमें, तो बस मैं सुनने वालों में से हूँ, गाना वालों में से थोड़ा थोड़ा रोना आता, गाना नहीं आता। सीरियसली मैंने कभी वाकई में गुनगुनाया भी नहीं। ये हाल है कि बस सियासत और सियासत। आप मुझे ये सिर्फ बताएं कि जैसे ही आपने शुरू में कदम रखा, पहली तकलीफ आपको कौन सी हुई? इस जैसे फील्ड में इसमें कदम रखा तो कौन सी तकलीफें आपको सामने आई शुरू में? देखिए हर फील्ड का अपना एक यही असूल है कि कुछ हर्डल्स आती हैं, कुछ सॉफ्टनेस होती है। मुझे भी दरपेश हुई ऐसी चीज़ें। तो पहले तो ये था कि लोगों का रश और क्राउड देख के थोड़ा घबरा जाया करती थी। अच्छा। फिर आहिस्ता यूज्ड टू हो गए। लेडीज़ विंग से मेरा ज़्यादा वास्ता रहा और एक अरसा मैंने लेडीज़ विंग में जो है अपना वर्क दिया है। सो शुरू में थोड़ा हेजिटेशन होती है हर इंसान को, सिर्फ मुझे ही नहीं। और इसके अलावा कोई ऐसी हद नहीं। अंदर से आप क्या महसूस करती थी? मतलब तो क्या होगा, या ये काम मैं करूं या ना करूं, जो करूं तो क्या अंदर से कोई चीज़ बात करती है ना, खुद से भी तो कोई चीज़ बात करती है, तो आपसे क्या चीज़ बात करती थी? एग्जैक्टली ऐसा होता है। और आपके अंदर कोई ना कोई कह रहा होता है भाई नहीं करना है तुम्हारे ऊपर डिपेंड है। जब मैंने ड्राइव सीखी थी तब भी मेरे साथ ये हुआ। फर्स्ट टाइम मैं बच्चों को लेके निकली, दिल में से एक आवाज़ आई थी, अंदर का इंसान कह रहा था तुमने ही करना है, तुमने लेके जाना है। तो उस वक्त भी यही था कि करना है, सीखो। ये सीखने के लिए है दुनिया, इसमें सीखने आए, सीखो। आके यहीं पे सीखना होता है, कोई माँ। बट मैं अंदर से अपने आप को बताएं बूस्टअप करती रहती हूँ, करना है करो। अच्छा, और मुझे एक और बात पूछनी है। ये वो कहते हैं ना सीक्रेट जो होते हैं, मतलब आपकी खूबसूरती का क्या राज है? ये कोई राज नहीं है, ये राज है, ये मेरे अल्लाह का शुक्र है, अल्हम्दुलिल्लाह। नेचुरल ब्यूटी। नेचुरली। हाँ चलिए ठीक है। वैसे बाद में बता दिए कौन सी क्रीम इस्तेमाल करती है। हमेशा मुझे ये रहता है, मतलब सामने जो थोड़ी सी ब्यूटीफुल सी होती है ना, तो उनसे सीक्रेट मालूम करने को दिल करता है। स्लिम और स्मार्ट भी है माशाल्लाह, सुना है आपके बच्चे भी हैं, बल्कि आपने बताया है अल्हम्दुलिल्लाह। तो माशाल्लाह फिर भी आप इतनी फिट फाट और माशाल्लाह, मतलब मैं जितनी तारीफ़ करूँ उतनी कम है। बहुत क्यूट सी आप। और हमारे पास क्यूट पे याद आ गया कि आपके जो बगल में जो ये पास में जो छोटे छोटे से उस्ताद, छोटे उस्ताद में इन्होंने बड़ी पोजीशन हासिल की
और आज जो है हम इन्हें तकलीफ़ देंगे कि हमारे यहाँ सिंध के प्लेटफॉर्म पे कोई अच्छा सा हमें सॉन्ग सुनाए। सबसे पहले तो आज का दिन आपका ईद का कैसा गुजर रहा है? अल्हम्दुलिल्लाह बहुत अच्छा गुजर रहा है, और सिंधी सकाफ़त को इतनी क्लोजली मैंने कभी देखा नहीं, ऑब्ज़र्व नहीं किया। आपा ने परफॉर्म किया, इतना मज़े का, बैकग्राउंड डांसर्स आए, उन्होंने परफॉर्म किया, तो बड़ा एक अच्छा वाइब, बड़ी पॉजिटिव वाइब यहाँ से मुझे मिली और बहुत कुछ सीखने को मिला सिंधी कल्चर के हवाले से। और क्योंकि जैसे कि आपके शो का जो फॉर्मेट है, जो नाम है हथें गुल मेहंदी, तो इसके टॉपिक पे ही एक सेहरा मैं 2 लाइन लाइव सुनाना चाहूँगा माशाल्लाह, मेहंदी पे ही, पंजाब का सेहरा है। जी जी जरूर, मैं कोशिश करता हूँ आपसे। जी जी बिस्मिल्लाह। मेहंदी लावड़ आया बनो देनु, मेहंदी लावड़ आया, मेहंदी ते लावड़ आया बनो तेनु, मेहंदी लावड़ आया बनो तेनु, मेहंदी लावड़ आया। हथ मेहंदी एक हथ गाना, एक हथ मेहंदी एक हथ गाना, मन मन मनता तेनू सजाना, मन मन मनता तेनू सजाना, मासियां ते पुफी याद आया बनो तेनू, मेहंदी लावड़ आया बनो तेनू, मेहंदी लावड़ आया, मेहंदी ते लावड़ आया बनो तेनू, मेहंदी लावड़ आया बनो तेनू, मेहंदी लावड़ आया। एक हथ मेहंदी एक हथ गाना, एक हथ मेहंदी एक हथ गाना, मन मन मनता तेनू सजाना, मन मन मनता तेनू सजाना, मासिया ते पुफी याद आया बनो तेनू, मेहंदी लावड़ आया बनो तेनू, मेहंदी लावड़ आया, मेहंदी ते लावड़ आया बनो तेनू, मेहंदी लावड़ आया बनो तेनू, मेहंदी लावड़ आया। तमाम ज़बरदस्त, तमाम ज़बरदस्त। रोहान जी आवाज़ जी जेतिरी तारीफ़ कजे ओतिरी घटि आहे। ब्रेक जो टाइम थी वियो आहे, ब्रेक वठंदासीं, काॾहें बि न वञो, ॾिसंदा रहो हथे गुल मेहंदी। वेलकम बैक। भलीकार कजे थी। ब्रेक खां पोइ वरी वापसि अची वियासीं ऐं रोहान जो तव्हां गीत ॿुधो, तमामु ज़बरदस्त असांखे ॿुधायईं। इहो हुयो पंजाब जो, जीअं असांजा सिंध जा सेहरा थींदा आहिनि, ईअं पंजाब जो इहो सेहरो हुयो ऐं रोहान जे आवाज़ में ॿुधियोसीं। ऐं असांजी ख़ुशनसीबी आहे जेतिरो नंढड़ो माना चइजे नंढड़ी उमिरि खां हिननि शुरूआति कई आहे ऐं हींअर असांजे प्लेटफॉर्म सिंध में अचे हिननि असांखे इहो पंजाब जो सेहरो ॿुधायो आहे। जेतिरी तारीफ़ कजे ओतिरी घटि आहे। त पर आपा तव्हां छो ईअं ख़ामोश थी विया आहियो? मां बाबा एॾो सुठो सेहरो ॿुधो आहे जेको आहे सो असांजे ॿचिड़े ॿुधायो आहे। हा सो मां चुप लॻी पई आहियां, चवां थी
ॾिस ईअं असांजा सभु ॿचड़ा जो महिनत कनि त मुल्क कश्मीर नथी वञे। माशाल्लाह माशाल्लाह। हे बि त कंहिंजो ॿचड़ो आहे, हिन बि त महिनत कई आहे तॾहिं ते पहुतो आहे न। बिल्कुलु आपा। ईअं असांजा ॿचड़ा रुगो वेठा आहिनि जा यार वॾा थिए पायलट थींदासीं, पायलट थींदो पहिरियों महिनत त कयो। पर आप हाँ ना, मेहनत जरूरी है ना बेटा। हाँ ना। अच्छा आपा, आज़म शेख साहब होॾा वेठा आहिनि त मां चवां थी त आज़म शेख साहब खां कुझु थोरो ॿुधूं। हाँ, तयारी आहे आज़म साहब जी? मूंखे ॻाइण न ईंदो आहे। न इहो फ्रॉड आहे, इहो ज़ुल्म आहे, इहो फ्रॉड ॻाइण आहे। ईंदो आहे, ॻाइण मां सिर्फ़ु हिकिड़ो आपा छा चयो? मां हिकिड़ो आहे न त दुनिया जेका आहे अलाए छा छा चवंदी आहे, पोइ मैडम नूरजान जेको हिकिड़ो पटेल त चया आहिनि उहो चयो त मां ॿुधायां। जी 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 बिस्मिल्लाह कयो। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। दुनिया कब चुप रहती है, गामू कहने दे जो कहती है, मत कर दुनिया की बात सजन, कहीं बीत न जाए रात सजन। वाह वाह। दुनिया कब चुप रहती है, कहने दे जो कहती है, ये रात बड़ी मत वाली है, वाह वाह। इस रात को अपना मीत बना, मैं जुल्फों को बिखराती हूँ, तू सांसों को संगीत बना। वाह वाह माशाल्लाह 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 माशाल्लाह। आज़म शेख साहब का हिकिड़ो सवाल कंदमि। आज़म सर इहो तव्हां उहा भाभी खे ॿुधाईंदा आहियो? हा हा। उनखे हिकिड़ो ॿियो ॿुधाईंदो आहे। अच्छा कहिड़ो आहे? उहो वरी न, उहो वरी उहो कौण जे लाइ आहे न, उहो ॿियनि खे न ॿुधाइबो। वो ॿियनि खे न ॿुधाइबो, उन्ही खे आपा हेॾे वरी असांजी सुहिणी सुहिणी सूंह वेठी आहे त तव्हांजो छा इरादो आहे? सूंह वरी मुंहिंजो इरादो इहो आहे त सूंह गाए। गाए? हा। त पोइ देरि न कयूं न। सूंह देरि न कजां। जी जी बिल्कुल। हा त पोइ बिस्मिल्लाह कयो। बिस्मिल्लाह कर मुंहिंजी राणी। जो कलामा मां तव्हांखे ॿुधाईंदी। हा हा। हेड़ो टिक टुक ठाही दिसाए, जिते मस्त थी दामारो, जिते मस्त थी दामारो, एड़ा फोटो कढाई दिसाए, एड़ा वीडियो भराई दिसाए, जिते मस्त थी दामारो, एड़ो टिक टुक ठाही दिसाए, जिते मस्त थी दामारो, एड़ो टिक टुक ठाही दिसाए, जिते मस्त थी दामारो। चढ़ी गाड़ी पराडो में सजी सिंध पे घुमदासी, चढ़ी गाड़ी पराडो में सजी सिंध पे घुमदासी, नूरी थी नचाई दिसा, सजी सिंध घुमाई दिसा, जते मस्त थी दामारो, एड़ो टिक टुक ठाही दिसा, जते मस्त थी दामारो, एड़ो टिक टुक ठाही दिसा, जते मस्त थी दामारो। की झरज किनारे बई बेड़िया में घुमदासी, की झर
किनारे भई बेड़ीअ में घुमदासी नूरी थी नचाए दिसा नूरी थी नचाए दिसा जते मस्त थींदा माण्हू अहिड़ो टिकटॉक ठाहे दिसा जते मस्त थींदा माण्हू अहिड़ो टिकटॉक ठाहे दिसा जते मस्त थींदा माण्हू यूसुफ लगारी तो ले वॾो बंगलो जोड़ायो यूसुफ लगारी तो ले वॾो बंगलो जोड़ायो वॾी में फिल्म मचाए दिसां वॾी में फिल्म मचाए दिसां जिते मस्त थींदा माण्हू मस्त थींदा माण्हू अहिड़ो टिकटॉक ठाहे दिसां जिते मस्त थींदा माण्हू आज़म साहब खे इहो सेरो इहो गीत जेको आहे सूंहं जो तमामु घणो पसंदि आयो छो जो अॼुकल्ह जे दौर ते आहे न इहो सेरो जेको गीत आहे उहो अॼुकल्ह जे दौर ते आहे छो जो अॼुकल्ह टिकटॉक फेसबुक ऐं इहे जेके सोशल एप्स आहिनि उन्हनि ते घणो फेमस था वञनि त अलाह साईं सूंहं खे अञा वधीक कामयाबी ॾींदो ऐं रोहान खे ऐं सभिनी जा थोरा था आहियूं टाइम महदूद आहे मुंहिंजी दिलि नथी चवे त मोकिलायूं हा अलाए छो पर ज़ाहिर टाइम महदूद आहे त सभ खां पहिरियां पंहिंजो उज़मा साहिबा खे मोकिलायूं था थैंक यू वेरी मच तव्हां आयो सिंधी त सम्झो था न जी हा बिल्कुलु तॾहिं त आपा ई सिक में आया आहिनि सेरा ॿुधाइण त रोहान जा थोरा था आहियूं ईद वारे ॾींहुं आया सूंहं जा ऐं असांजो पूरो सथ आहे उन्हनि सभिनी जा थोरा था आहियूं ऐं शहनाज़ भट्टी साहिबा जा आपा जी अॼु त मिठाइयूं वग़ैरह जेके खाधीसीं खाधा पीता आपा थैंक यू एॾा सुठनि खाधनि सां तव्हां नवाज़ियो खाइण पीअण जी शइ हुजे त पोइ मां तारीफ़ न कयां टिनिनि प्रोग्रामनि में मां हूंदमि तोसां गॾु आपा मेहताब मोकिलायूं न नी सूंहं कोन मोकिलाइजां बसि नथा मोकिलायूं ईमान जा थोरा त आहियूं जो ईमान ईद वारे ॾींहुं असांजे प्रोग्राम में शामिल थी घटि ॻाल्हि ॿोल थी ईमान सां पर थैंक यू सो मच ईमान ऐं आज़म साहब जा थोरा त आहियूं छो जो आज़म साहब खे बि टाइम कढण में ॾाढी मुश्किलात थींदी आहे मां लफ़्ज़ हिकिड़ो ज़रूरु चवंदुमि त ईद जो ॾींहुं आहे ऐं ख़ुशियुनि में के ग़रीबनि खे बि यादि कयो उन्हनि खे बि यादि कयो पाड़े वारनि खे यादि कयो छो जो लतीफ़ सरकार चयो आहे त ॾिनो किनो न थिए वेतर थिए घणो सामाए जी संग थिए पोख जे कणो सखी मटर चणो जीअं भेलजे तीअं भलो ॾिनो अलाह साईं नाम ते ॾींदा कयो बिल्कुलु 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 इंशाअल्लाह तमामु सुठो तव्हांजो मैसेज हो ऐं हर हिकु इंसान खे इहो सोचणु खपे बिल्कुलु ऐं आपा हीअ ईद बि त इहा ई साॻी आहे न इन जे करे चवंदमि त हीअ जेका ईद आहे अॼु पहिरियों ॾींहुं आहे ईअं न आहे त तव्हांजा के ॾींहं गुज़री विया न 3 ॾींहं ईद आहे 3 ॾींहंनि में जेकॾहिं तव्हां ज़कात फितरो ऐं जेके बि तव्हांजा हक़ूक़ आहिनि ग़रीबनि मुस्तहिकनि जा अञा तव्हां अदा न कया आहिनि त अदा कयो पंहिंजो ओड़े पाड़े में जेके बि ग़रीब मिसकिन आहिनि माइटनि मिटनि में उन्हनि सभिनी जी मदद कयो ऐं जेको राइट आहे तव्हांजो जेको सही जॻह आहे उते हुनजो इस्तेमालु कयो त अलाह साईं तव्हां सभिनी नेकियूं ऐं इबादतूं क़बूल फरमाईंदो मोकिलायूं था इंशाअल्लाह ताला सुभाणे जो ॾींहुं बि तव्हां सभिनी जी ख़िदमत में पेश थींदासीं ऐं आख़िर में वेंदे वेंदे हो जीअं छोटा पीस बड़ा धमाका रोहान खे तकलीफ़ ॾींदासीं त उनजे सेहरे या गीत सां या उन जे कंहिं कलाम सां मोकिलायूं था त रोहान बेटा एक बार फिर से जी मैं आपको अपना रिसेंटली रिलीज गाना सुनाता हूँ माइक पे फोक गाना है मेरा जी वो मैं आपको सुनाता हूँ जी बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह
सौखे। जद भी यार ने कट्ठे होंदे महफिलां खूब सजांदे, खैर मंगदे एक दूजे दियां कदी ना कन परतांदे। जद भी यार ने कट्ठे होंदे महफिलां खूब सजांदे, खैर मंगदे एक दूजे दियां कदी ना कन परतांदे। सानू यार ते एक ही काफी, सानू यार ते एक ही काफी, की करने ने चोखे यार होंदे